फरमा। अल्लाह आमीन। जोड़े जोड़ जहान जी, जोड़े जोड़ जहान जी, जडे जोड़ियाई खामद खास खल के मोहम्मद मुकाई, कलमो ते करीमते चिट्टो चयाई, अन्ना मौला कब अंत महबूबी, ये उताई पोल खिडनाई बई सराऊं सैयद के। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब। ओ मौला अज साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं बादशाह, सदाम हुसैन सियाल साईं बादशाह, सजाद अली साईं बादशाह, साईं गुलाम बाबा साईं अज जेको है महबूब जो मिलाद कयो आहे, लख सलवात पढ़ाई अथऊं, हे ख़ैर कयो अथऊं पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थी, रब तुंहिंजो वाइदो थियल आहे त सलवात पढ़ी दुआ घुरो मां क़बूल कंदो माव। रब तुंहिंजो वाइदो सचो, मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए ग़ुलाम मोहम्मद सियाल साईं खे, साईं जे बचड़नि खे भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला सदाम हुसैन साईं खे सेहत बि ॾे, साईं जे बचड़नि खे अम्मा जी जल खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला ए करीम सजाद अली सियाल साईं खे, ओ मौला कुरान ऐं अहल बैत जो वास्तो थिए, जल्दी परी पुट जी औलाद ॾे ऐं ज़मीर सियाल साईं खे पुट जी औलाद अता फरमा। अल्लाह आमीन। सजाद साईं खे रोज़ी ॾे, ज़ाहिरी गैबी गंज ॾे, मोहम्मद आले मोहम्मद जो वास्तो थी, जेके भी नौजवान बेरोज़गार वेठा आहिनि सभिनी खे रोज़गारियूं अता फरमा। अल्लाह आमीन। साईं गुलाम मोहम्मद सियाल साहब जंहिं जे लाइ बि दुआ जे लाइ सोचनि था उन्हनि जा बेड़ा पार फरमा। अल्लाह आमीन। उन्हनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा। अल्लाह आमीन। हिदायतुल्लाह सियाल साईं खे, साईं मामा मौला बख़्श सियाल साईं, सोहेल अहमद सियाल साईं खे, मौला मोहम्मद पंजल सियाल साईं, जुमिले सभिनी खे सभिनी जे बच्चनि खे आबाद फरमा। अल्लाह आमीन। वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साईं जा, बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं जा बच्चा घर आबाद फरमा। अल्लाह आमीन। मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजूं ग़ुलाम मोहम्मद साईं जूं सदाम साईं जूं असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। अल्लाह आमीन। गुलज़ार फुलपोटो साईं अल्लायार साईं जा, साईं मंगणे जो साहब जा, साईं इरशाद अहमद सुमरो साईं जा बेड़ा पार फरमा। अल्लाह आमीन। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। अल्लाह आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा। अल्लाह आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। अल्लाह आमीन। महबूब जी उम्मत सारी खे फिरकनि खां बचा। अल्लाह आमीन। साईं दीदार अहमद सियाल साईं खे, मोहम्मद बिलावल सियाल साईं खे सेहत ऐं वॾी हयाती ऐं हिननि खे पढ़ण जो शौक़ु अता फरमा। अल्लाह आमीन। सॼे पाकिस्तान में, सऊदी, ईरान, इराक, शाम, फलस्तीन, मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि, इहा दुआ क़बूल फरमा। अल्लाह आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक़ नबी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।